नींहं जी नगरी नारे खां असांजो रेडियो तमामु बहितरीनु लिसनर आजिज़ अब्दुल गनी शर असांखे चूंडे माणियो संदसी अदबी ख़त। दिलियुनि जा दर्द हल्का कंदड़ रूह खे राहत ॾींदड़ आवाज़ जी दुनिया जो चमकंदड़ सितारो बशीर उडेजो ॾांहुं लिखियलु ई मुंहिंजो ख़त। जियारियसि संभार कह करींदसि गॾिजी वीरो तार वजूद में पिरीअ जी पचार से सॼण हुननि धार जे हीअं में हल थिया। बशीर साईं उमेद त ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदे, पंहिंजनि सां प्यारनि सां दोस्तनि सां यारनि सां महकंदो मुरकंदो ऐं टहिकंदो हूंदे। बशीर साईं तव्हांजो माखी लार जहिड़ो मिठो आवाज़ जेको हज़ारे दिलियुनि ते राज करे थो, ख़ुदा तरफ़ां तव्हांखे ॾिनल राति जंहिं ते जेतिरो बि लिखिजे घटि आहे। अलाए त केतिरियुनि दिलियुनि जा दर्द हल्का थी पवंदा आहिनि तव्हांजो आवाज़ु कनाइण सां। अलाए त केतिरियूं अखियूं गिरणनि जा पांद पुसाईंदियूं आहिनि ऐं मूं जहिड़ा केतिरा माण्हू जो आवाज़ु ॿुधी खनपल लाइ माज़ीअ जे जहान में गुम थी वेंदा आहिनि। वाहुंदे उतरजी हीर जहिड़ा बशीर जॾहिं तव्हां अंदरि जे अहसासनि सां का यादि का शाइरी पढ़ंदा आहियो, तॾहिं सच पुछींदो दिलियुनि जा बादशाह बशीर साईं असांजी दिलि खे अव्हांजो लफ़्ज़ लफ़्ज़ छुई वठंदो आहे। तोड़े जो शाइरियूं केतिरा ई कंपियर पंहिंजे अंदाज़ सां पढ़नि था, पर पोइ बि अलाए छो दिलि चवंदी आहे त बशीर भाउ जहिड़ो शायदि ई को कंपियर हुजे। आवाज़ जी दुनिया में उभरंदड़ मुख़्तलिफ़ आवाज़ राह वेंदड़ मुसाफ़िरनि जा रक़्स कनि था, पर पोइ बि मुंहिंजी दिलि चवंदी आहे हुस्न शहज़ोर आहे तुंहिंजो अंदाज़ ॿी शइ आहे। हुस्न शहज़ोर आहे तुंहिंजो अंदाज़ ॿी शइ आहे। निरालो नींहं आहे तुंहिंजो निज़ाकत नाज़ ॿी शइ आहे। भली का सांवरी छेड़े पिरह जे हीर में सरगम, भले कोयल करे कूकूं तुंहिंजो आवाज़ ॿी शइ आहे। बशीर साईं साह सां सलाहियल मसरूफ़ियतूं ऐं दुनियादारी जे कमनि कारनि खां कॾहिं केर बि आजो कोन रहंदो आहे। तंहिं करे असांजे कुर्ब जा क़दम भरे अचण लाइ वक़्तु वाट ज़रूरु ॾींदो अव्हांखे ऐं अव्हां असांजा महिमान बणिजी ईंदा। सच पुछो त उहो ॾींहुं मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो ऐं पोइ अव्हां सां रूह रिहाणियूं कबियूं, प्यार वंडबा, मोहबतूं विरहाइबियूं। सच त उन ॾींहं जो अखियुनि खे ओसीड़ो रहे थो ऐं अंदरि में उहा उमेद अथमि त ज़रूरु कॾहिं अखियुनि जी फुलिड़नि मथां लहंदड़ चांडोकियुनि जहिड़े बशीर सां मुलाक़ात करे कुर्ब कचहरी कबी, घड़ीपन रूह राज़ी कबो। दिलि खे दिलासा भला आख़िर केसी ताईं ॾिजनि। तंहिं करे अव्हां सां असांजे नीरे आकाश जहिड़े शेर नारे ॾांहुं ज़रूरु अचिणो पवंदो। कंहिं शाइर चयो आहे त इहे पेर अव्हां जा असांजी अखियुनि ते गुलनि खे छॾे ॾियो कलियूं था विछायूं। इहे पेर अव्हां जा असांजी अखियुनि ते गुलनि खे छॾे ॾियो कलियूं था विछायूं। अचो दिलि वॾीअ सां मुरकंदे महकंदे दगनि में अव्हां लाइ दिलियूं था विछायूं। हयाती जी हड़ मां गुज़रंदड़ घड़ियूं बांवरे बादल जीअं अलाए त कॾहिं महिरबानी थींदियूं ऐं मुंहिंजे थर जहिड़े उञायल दिलि धरतीअ ते छमर बणिजी वसंदियूं। वेंदड़ ॾुखनि खे अलविदा ऐं ईंदड़ सुखनि खे भलीकार चवंदुसि हा उहो ॾींहुं ईंदो भला न। छा आउं हमेशह अव्हां सां मिलण जी आरज़ू में हूंदुसि? न बशीर उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं पंहिंजी मुलाक़ात थींदी। तव्हांजे मधुर आवाज़ मूं फ़क़ीर माण्हूअ खे हिन कंप्यूटर वारे दौर में बि रेडियो जो शौक़ु ॾियारियो ऐं अॼु बि रेडियो ते अव्हांजा प्रोग्राम ॿुधी ऐं ख़त लिखंदो आहियां। अॼु बि आङिरियुनि ते ॻणियां थो उहे हफ़्ते जा ॾींहं तव्हांजो प्रोग्राम कॾहिं थो अचे ऐं अव्हांजे प्रोग्राम जो ओसीड़ो रहंदो आहे। कॾहिं कंहिं मजबूरी सबबु तव्हां नाहियो करे सघंदा। सच पुछो त बशीर हुन ॾींहुं ॼण त मूंखे कारीअ नांग कखे विझंदो आहे। वक़्तु रिढ़ंदो रहे थो, अखियुनि में का आस कर मोड़े उथे थी। पिरीअ जे पहिरें प्यार जहिड़ा बशीर ॻाल्हियुनि जूं ॻंढियूं खोले कागज़ जे कोरे पने ते उतारे त कोन सघिबियूं। तंहिं करे मुर्शिद लतीफ़ जो ई बेत लिखां थो त ॻाल्हियूं ॻुझ अंदरि में वधी वण थियूं, ॻाल्हियूं ॻुझ अंदरि में वधी वण थियूं, परसे मुंहुं न कयूं गोशे पिरी न गरिया। बशीर साईं आवाज़ जी दुनिया में पेर पाईंदड़ हिकु ॿियो नालो बि आहे जेको दिलि ते तरी अचे थो, जेको तव्हांजो ई शागिर्दु आहे, हैदराबाद जी हवा जो राजा रुस्तम पालारी। उन जो आवाज़ बि सोन ते सुहागण जीअं लॻंदो आहे। तव्हांजो शागिर्दु हुअण जे नाते सां राजा हिकु बहितरीनु शाइर बि आहे। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो सुठो कंपियर हुजण करे पंहिंजी ड्यूटी ज़िम्मेवारी सां निभाईंदो अचे ऐं राजा जामशोर FM 99.4 ते बि हाणे ऑडिशन ॾेई पास थियो आहे ऐं राजा ग़रीबनि ऐं मज़लूमनि जो आवाज़ु उथारण वारी ॻाल्हि में बि हमेशह अॻु भरियो रहियो आहे। संदसि हिकु बहितरीनु साफ़ी बि तौरु बि चूंडियो वियो आहे। राजा रुस्तम पालारी लाइ अणगणियूं दुआऊं आहिनि त हमेशह शाद ऐं आबाद हुजे। कारुं जहर ते टहिकंदड़ मोरनि जहिड़ा बशीर तूं कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसी। धणी दर दुआ आहे त शाल जिते बि हुजी सुखनि ऐं बखनि में हुजे। ॾुख तोखां कोहें ॾूर हुजनि, हमेशह मुर्कूं माणींदो रहीं। जंहिं वक़्तु हवा जे झूटे सां थो निमजी वण मां ॿूर छणे, तंहिं वक़्तु अचानक मुंहिंजे मन मां थो प्यारा तुंहिंजो पूर छणे। आऊं उहो ई साॻियूं अखियुनि में रहिजी वियल अरमान जहिड़ो मुंहिंजे आवाज़ जो दीवानो नारे जी
नगरी जो आजिज़ अब्दुल गनी शर।